अरे छोरा हैफ थई चाचे के ॾिसी खंखी तो शोबाज़ी थो करे ऐं वरी शपर थो वठी ॿुॾी नथो मरी ऐं वरी कॾहिं दुश्मननि खे ॾिसंदा हो त नौरनि वांगुरु पुछ मिटीअ में हणी वञी ॿिरनि में लिकंदा हो। चाचा शपर मुड़सनि जा शान आहिनि। पोइ छोरा जेके कोए जे पुछ जहिड़ा शपर अथई न भली वटि साईं। चाचा जॾहिं न लठ वही ते असां वारो अधो कासिम ॻोल्हियो ई न लभंदो। अदा हाणे हितां निकिरण जी कयूं चाचो पाण कोन छॾींदो। बापो त चए थो ॻोठ में असुल रुगो फॾो ई फॾो हुजे। सोट बाबे वांगुरु चाचे जूं बि टंगूं भॼन आ न ॿई खटुनि ते वेठा हुजनि हा जान ई छुटल हुजे हा। अड़े छोरा ये तव्हां असांजा सॼण हो ऐं असां वॾनि जे लाइ हे दुआऊं था करो त कातन वारा असां जूं टंगूं भॼनि भला कोन था कनि। बाबा तव्हां पंहिंजो मथो फाड़े विझंदो न तॾहिं बि असां झेड़ो कोन कंदासीं। हूअ त सही तूं वॾा पलांद कंदे झेड़ा कंदे रुॻो अथव मानीअ ते ज़ोर 30 टगिणियूं था खाओ ॾींहं में। अड़े माण्हू असांखे बेग़ैरत सॾींदा बेग़ैरत। अड़े जेकॾहिं असां कुझु बि न कयो न त असां पोढ़नि ते मयार कान्हे। अड़े ॻोठ वारा तव्हांखे बेग़ैरत सॾींदा असां पोढ़नि ते कहिड़ी मयार। तूं ऐं अदे अहमद सॼी ज़िंदगी पंहिंजी फॾनि में गुज़ारे छॾी घटि में घटि हाणे पंहिंजी औलाद जो त सोचो न। झेड़ो असां कयो या कादन वारनि कयो इहो न कादन वारनि खे बि त तो होश मां कढियो न। तूं पंहिंजी ग़लती जे करे हणी पंहिंजा मुड़ुस मारायई। हाणे जॾहिं गोहर फ़ैसिलो करणु थो चाहे त तूं पंहिंजी विच में टंग छो थो हणाई। ईअं करण सां त सभु मर्द मरी वेंदा ऐं पोइ घर में बचंदियूंसीं असां मायूं। जॾहिं न मर्द हलिया वेंदा पोइ या तुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी। असल बंदूक बि वात वारी हणिजे तूं पाणी मुंहिंजे लाइ ठाहूकी थी वई। हा साईं ठाहूको त सॼे जग जहान में तूं ई बाक़ी सभु कीड़ा मकोड़ा आहिनि। बस कर जलियो त मां न त घणी मुंहिंजे साम्हूं ॼाड़ी न हणंदी कर। तूं रुगो असां ते इहा भलाई कर त फ़ैसिलो थियण ताईं बचन जो दुश्मन न थी। फ़ैसिलो कंदासीं मूं इनकार न आहे कयो पर पहिरीं पलांत कंदासीं पलांत। हिसाब किताब त बराबरि थिए न पोइ फ़ैसिले ते वेंदासीं ऐं फ़ैसिले में जॾहिं वेंदासीं न असांजो घाट ऊचो हूंदो। तुंहिंजी इन्हनि ग़लतियुनि जे करे ई न पहिरियां असां पंहिंजी औलाद खे कुहायो। हाणे जेकॾहिं तूं पलांत कंदे त कादन वारा माठ करे वेहंदा। अड़े धण मुड़सनि जो आहे लोथ आहे पूरी लोथ। जेकॾहिं 2-3 छोरा मरी पिया त मिड़ई ख़ैर आहे छा थींदो। ख़ैर घुर मुआ ख़ैर घुर औलाद जो बि दुश्मन थी पियो ई। पलांत जो एॾो शौक़ु अथई त वञी ॾेन मुंहुं खण बंदूक तूं कादन खे मार या पाण मर मिड़ई लोट लहे। लॻे थो त इहो तुंहिंजो हाणे ट्रीको ख़तमु न थींदो। पाण घर जी संदूक में लिखियो वेठो आहे ऐं औलाद खे बाह में तो छलाए। वाह ठीक कंदी या इन डॉक्टर सां मुठी जोड़ाए पक पक थी करे और कांदे त मुझो गालो अयूब आड़ी का पो